नाज़िर मीरपुर ख़ास एहसास किफ़ालत सेंटर अंदर एजेंट माफ़िया जो राज बरक़रार है। ग़रीब ऐं मुस्तहिक़ औरतुनि लाइ आयल पैसनि मां ग़ैर क़ानूनी कटौती जारी है, पर इंतज़ामिया नोटिस वठण लाइ तैयार न आहे। उन हवाले सां ॾिसो था तालिब शहर जी ही रिपोर्ट। एहसास किफ़ालत सेंटर मीरपुर ख़ास ज़िले समेत सॼे पाकिस्तान में खोलिया विया आहिनि, लेकिन अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त मीरपुर ख़ास ज़िले में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहसास प्रोग्राम सेंटर तहत जेके सेंटर खोले औरतुनि जी तज़लील 12,000 एवज़ कयो वियो आहे, त उन मां शायदि इहो ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिंध जे नियाणियुनि औरतुनि जी इज़त सिर्फ़ु 12,000 आहे। हे 12,000 जे एवज़ औरतूं जेके सॼो ॾींहुं सुबुह जो फजर महल खां शाम जो सिज लथे ताईं इन 12 एवज़नि तौरु सॼो ॾींहुं हिन शदीद गर्मीअ में इंतज़ारु कंदियूं रहनि थियूं। जेके ओमनी ग्रुप आहे त उन्हनि जा मुख़्तलिफ़ बहाना कॾहिं सर्विस जो जवाबु ॼाणाइनि था, कॾहिं रश जो जवाबु ॼाणाइनि था, त कॾहिं पैसनि जो खोट जो जवाबु ॼाणाए औरतुनि खे ज़लील कंदा रहनि था। हिन वक़्तु मीरपुर ज़िले में काफ़ी सेंटर आहिनि जिते न सिर्फ़ु एजेंट बि कमु करे रहिया आहिनि, पर उन एजेंटनि जी मिली भगत सां इहे ओमनी ग्रुप वारा 500 खां 1000 रुपया बि ब्लैकमेल तौर ते कटींदा रहनि था। ज़िले या तहलके इंतज़ामिया खे इहो ई घुरिजे त उते वेठल औरतुनि जे सहकार लाइ पाणीअ जा जोॻो बंदोबस्तु हुअणु घुरिजे, या शदीद गर्मीअ में टेंट या को अंदरि कमरनि में बिल्डिंग में ऐं अहिड़ा सेंटर मुक़ररु कया विया आहिनि जिते हिननि औरतुनि खे आसानी थी सघे। तालिब शहर, मेरान टीवी में।